नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे ॻोठ हाजी सादिक लाखो वासी ग्वादर बलूचिस्तान में मज़दूर सांगे वियल नव पोरित नौजवान मोहम्मद लाखो, शोबान लाखो, अब्दुल हकीम लाखो, रसूल बख्श लाखो, आसिफ लाखो, सद्दाम अली लाखो, अली दोस्त लाखो, ज़हीर अहमद लाखो ऐं वहीद बिरोई खे मोटरसाइकिल सवार दहशतगर्दनि हिकिड़ी कतार में बीहारे बेदर्दी सां गोलियूं हणी शहीद करे विया हुआ, जंहिं मां हिकु मज़दूर हज़ूर बख्श ज़ख़्मी थी पियो, जेको अॼु बि माज़ूरी वारी ज़िंदगी बसर करे रहियो। हिन सिलसिले में शहीद पोरितनि जे वारिस मोहम्मद रशीद लाखो, मूसा लाखो, लुकमान लाखो ऐं ॿियनि ॿुधायो त सिंध हुकूमत, बलूचिस्तान हुकूमत ऐं ज़िले नौशहर फ़िरोज़ जी इंतिज़ामिया शहीदनि जे वारिसनि खे नौकरियूं ऐं हुकूमत पारां ऐलाने रक़म ॾियण जा वाइदा कया हुआ, पर हिननि ते अमल नाहे थी सघियो। हिननि चयो त शहीद पोरितनि जे वञण खां पोइ हू दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारनि था। संदुसि मुआशी सूरत हाल इंतहाई ख़राब है। हिननि चयो त पोरितनि जो केस बलूचिस्तान जी सरकार जी मध्यत में दाख़िल थियो है, मगर 2 साल गुज़री चुका आहिनि, पर शहीदनि जे केस में का बि अॻु भराई न थी सघे। न ई सिंध हुकूमत या बलूचिस्तान सरकार पंहिंजे वाइदनि ते पूरी लथी है। अॼु पोरितनि जो आलमी ॾींहुं है, पर अॼु बि कंहिं ज़िले जे कामूर या चूंडियल नुमाइंदे सार न लधी है। हुकूमत खे घुर्जे त शहीद पोरितनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे ऐं पोरितनि जे वारिसनि सां सार लधी वञे, जीअं हुननि मां बेचैनी ख़तम थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।